पाकिस्तान कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट जे 43 कचन मुलाज़िमनि खे वफ़ाक़ी हुकूमत पारां नौकरियुनि मां बरतरफ़ करण ऐं पघारूं जारी न करण ख़िलाफ़ आतिफ़ ख़ानज़ादो अमीन कीरियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में 12 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़नि वज़ीर आज़म ऐं चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी संदनि जाइज़ मुतालबा तस्लीम करे इंसाफ़ कयो वञे। खैरपुर में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ऑफिसर्स वेलफेयर एसोसिएशन पारां मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एडमिन ब्लॉक कैंप अॻियां मोहम्मद मुराद पीरज़ादो सैयद मुनीर शाह राशिदी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जो रजिस्ट्रार मेरिट जी लताड़ करे गैर क़ानूनी मनपसंद माण्हुनि खे प्रमोशन ॾेई रहियो आहे, जंहिंजी हू मज़म्मत कनि था। मामले जो नोटिस वठी रजिस्ट्रार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जखमाबाद में पाकिस्तान आर्मी लोवर फोरम पारां पाकिस्तान ज़िंदाबाद रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते अब्दुल मालिक थहीम, बाबू नजीब ज़हरी ऐं ॿियनि पाक आर्मी सां इज़हार यकजहती जो ऐलान कयो। सांगड़ में पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ख़ासकली बिरादरी जे औरतुनि मिसमात मुरादी ऐं ग़ुलामो ख़ासकली एहतजाज कंदे चयो त पुलिस बिना जवाज़ संदनि घर मथां चढ़ायूं करे रही आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। पंगरियो में वापारियुनि जो डीसी बदीन ऐं फूड खाते ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। पंगरियो में डीसी बदीन जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ वापारियुनि शादी लारिश रोड ते ट्रकूं बीहारे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़नि डीसी बदीन खे फौरी तौर हटाए इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वाही पांधी भरिसां अणॼातल चोर मोबाइल शॉप ऐं मोटरसाइकिल पार्ट्स जे दुकान जा ताला तोड़े लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ दुकान मालिकनि तोड़े शहरन फैसल जमाली, हसन जमाली ऐं ॿियनि पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। भीरा रोड में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ पुलिस जी कार्रवाई वॾी मिक़दार में शराब ज़ेड 21 हथ करे 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि में एहसानुल्लाह वाजिद, फारूक ख़ासकेली, जावेद ऐं अली ज़मान शामिल आहिनि। SHO मूजिबि मंशियात फ़रोशनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। कढण लॻ ॻोठ अलहरिणो मल्हा वासी उर्स मल्हा जो 8 वरियनि जे नीगर पुरस्तार बीमारी में मुब्तला हुअण करे मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। संदसि वारसनि वसवारनि खां इलाज लाइ मदद जी अपील कई आहे। हैदराबाद में सिंध प्रोफेसर्स एंड लेक्चरार्स एसोसिएशन सप्ला जे सर ते प्रेस क्लब अॻियां मरकज़ी सदर मुनवर अब्बास, मरकज़ी सेक्रेटरी जनरल प्रोफेसर शाहजहान पंवर ऐं ॿियनि जी अॻवाणी में अलामती बुख हड़ताल करे फौरी तौर जाइज़ मसइला हल करण जो मुतालबो कयो वियो। हैदराबाद में बिजली जे पोल ते तार लॻाईंदे करंट लॻण सबबि नौजवान फ़ौत थी वियो। हेस्को तर्जुमान मूजिबि अलामा इक़बाल सब डिवीज़न जे इलाइक़े में बिजली चोरी करण लाइ कुंडो लॻाईंदे जिब्रान करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो। एक्सीन हेस्को लतीफ़ाबाद 2 मुनीर अहमद पंवर जो चवणु आहे त फ़ौती नौजवान जो केस बिजली चोरी कराईंदड़ ख़िलाफ़ दाख़िल कयो वेंदो। बदीन जे शहर शादी लारिश में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि शटरबंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि SSP बदीन खां मुतालबो कयो त फौरी तौर शहर में अमन कराए वधीक परेशानी खां बचायो वञे। कंबर भरिसां ब्रोही मोहल्ला में 50 साला पीरसन बिशाम वल्द रोशन ओद तेज़ रफ़्तार ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो, जंहिंजो लाश सरकारी अस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। भिरिया सिटी भरिसां ॻोठ मोहम्मद रमज़ान ब्रोही में संगावती तकरार तां झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 औरतुनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में ज़ुलेखा नवाब ब्रोही, सिकंदर ब्रोही ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। हैदराबाद में सिंधियाणी तहरीक तरफ़ां वाणके वसी में ॾोहारियुनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ तस्लीम लगारी, इस्लाम नबी ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि SSP हैदराबाद खां नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। सकरन में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी शोबे में सॉफ्टवेयर एक्सपो मुनक़िद कयो वियो, जंहिंजो इफ़्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबाणी कयो। हिन एक्सपो में 250 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां स्पीड प्रोग्रामिंग, वीडियो एडिटिंग, लोगो डिज़ाइन, पोस्टर डिज़ाइन, वेब डिज़ाइनिंग ऐं ॿिया मॉडल्स पेश कया, जॾहिं त 25 जे लॻभॻि सॉफ्टवेयरनि जो नुमा पिणु कयो वियो।